खिप्रो मां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खिप्रो में गुज़िरियल ॾींहुं 1.5 कलाक बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। रोडनि रस्तनि ते पाणी बीठल, इंतज़ामिया गुम, शहरी परेशान। बरसात अॼु मुसलसल ॿिए ॾींहुं बि वफ़के सां जारी आहे। बरसातनि जो पाणी इलाइक़े वासियुनि जे घरनि में दाख़िल थी वियो आहे। बरसातनि इंतज़ामिया जी पत वाखी करे छॾी आहे। सीएम सिंध रेन एमरजेंसी जो कंट्रोल रूम ठाहियो, जेको सिर्फ़ नाले मातर आहे। जॾहिं त खिप्रो जी इंतज़ामिया पाणी कढण बदिरां गुम थी वई आहे। बरसाती पाणी रोडनि ते बीठल हुजण सबबि इलाइक़े वासी परेशान। बरसातनि जे पाणी सबबि इलाइक़े में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि अची मुंहुं कढियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।